नाज़रीन, जीअं त असीं कराची मलीर वारे इलाइक़े में मौजूदु आहियूं। हिते ओस्मान मला बेदर्दी सां धारियुनि ते शहीद कयो आहे। उन जे तॾे ते जीअं सिंध मास, जीअं सिंध तहरीक समेत मुख़्तलिफ़ तनज़ीम सां लाॻापियल अॻवान हिते मौजूदु आहिनि ऐं उन्हनि जे वारस मौजूदु आहिनि। अचो त उन्हनि क़ौम परस्त अॻवाननि ऐं शहीद जे वारसनि सां ॻाल्हायूं, उन्हनि जो हिन हवाले सां छा चवणु आहे। मुंहिंजो छोकिरो वसीम ऐं ओस्मान मरूम जो छोकिरो ॿाहिरि खेॾणु लॻा, उतां खां जेको खलील जेको 6 माण्हुनि सां आयो, मुंहिंजे छोकिरे खे मार कुट करे अगवा करे वञण जी कोशिशि कई। ओस्मान जिन खे अची माण्हुनि ॿुधायो, छोकिरो भॼी अची ॿुधाई त वसीम खे खलील जिन मारे छॾियो आहे, ख़तमु थी वियो आहे ऐं खणियो वञनिसि। हितां खां ओस्मान भॼी जॾहिं हुते पहुतो तॾहिं हुननि छा कयो, फेरिंग करणु शुरू कई। उनखां बाद उन्हनि जा भाउर हुते पहुता, उन्हनि ते बि फेरिंग कयूं। उनखां बाद असां जॾहिं हुते मौजूदु लेडीज़ ते असीं मर्द थियासीं, उन्हनि छा कयो ऐं फ़ोन करे बि 25 माण्हू ॿिया घुराऊं, ओस्मान खे गोली हयूं ऐं सिद्दीक़ खे गोली हयूं। ऐं उनखां बाद असां लेडीसनि खे बि जेको हमले में मारूं, असांजा छोकिरा ॿिया ज़ख़्मी कयूं, असांजा भुज पटऊं, असांखे इलाही नाजाइज़ी से मारूं कुटऊं। न रोड जे मथे झेड़ो थियो। असांजे घर राणी केरु आहे, मुंहिंजे पुटु नंढड़े वसीम खे खणी वञणु लॻा। नंढड़ो ओस्मान जो छोकिरो भॼी आयो हिते ॿुधाइण जे लाइ पंहिंजे पीउ खे, ओस्मान भॼी वियो, उन्हनि जे मथे फेर कयूं। उनखां बाद में सिद्दीक़ निकितो, उन्हनि जे मथे फेर कयूं। पोइ इहे असांजा छोकिरा जेका बि आहिनि उन्हनि खे मार कुट, असीं लेडीज़ पहुता आहियूं, असांजा वार वठूं कुटे करे, असांखे कलफनि से करे कुटूं, असांखे धका ॾिनूं, मार कुट कयूं असांखे। ऐं सभु फेरिंग खलील फेरिंग कया जेका उन्हनि में असांजा माण्हू आहिनि। चीफ मिनिस्टर 13 साल से सिंधी है, आईजी पुलिस सिंधी है, चीफ सेक्रेटरी सिंधी है, चीफ जस्टिस सिंधी है। लोग सिंधी मर रहे हैं, हमारी जमीनों शहरों पे कब्जे हो रहे हैं। कराची के अंदर ये जंग कब्जे खोरों के खिलाफ सिंध के पुरअमन बासियों की है। हमारी जमीन पे कब्जा है, दिन दिहाड़े गोट। ये कब्जा क्या है कि हम गोट छोड़ दें? ये मनोशात फरोश हैं, पुलिस को पैसा देते हैं, मनोशात फरोशों के साथ पुलिस मिली हुई है। कानून हमारे लिए नहीं है, कानून शहीद रांझानी के लिए भी नहीं था, कानून ओस्मान मला के लिए भी नहीं। ये हमें बताया जा रहा है कि तुम लोगों के लिए कानून नहीं, मगर हम मुतालबा करते हैं कि हम कानूनी हैं, हम कानून की हुक्मरानी के लिए जंग लड़ेंगे, हम लाकानूनियत और जुल्म के खिलाफ एहतजाज करेंगे। हैसियत कौम हम पख्तूनों की इज्जत करते हैं। हम कहते हैं कि गैर मुल्की तारकीन वतन, बाहर से आए हुए लोग गैर कानूनी हैं, उनका वोट का इंदराज, उनका यहाँ रहना हमारी मईशत और हमारे वजूद पे बार है, बोझ बने हुए हैं, वो यहाँ से निकाले। मनुष्यात वो बेच रहे हैं, हथियार वो बेच रहे हैं, हमारी नस्ल वो तबाह कर रहे हैं। ये हमारा कैपिटल है, हम पेशावर और काबुल में आकर ये दहशतगर्दी नहीं फैला रहे, हमारी जमीन पे दहशतगर्दी फैलाई जा रही है जो हमें मंजूर नहीं है, किसी भी महज़ब कौम को मंजूर नहीं है। हम किसी कौम के खिलाफ नहीं है, हम कब्जे गिरियत और लाकानूनियत के खिलाफ है। जीएसएन मुसलसल कराची में मुख्तलिफ जमायतों के हवाले से सिंधियों की मदद और मालकी कर रही है, ऐसी बात नहीं है। हम पूरी कराची में हमारे सब जीएसएन की तंजीमों का नेटवर्क है और हम समझते हैं कि प्री प्लान कराची से सिंधी लोगों को भगाने के लिए उन पे दहशतगर्दी की कार्रवाइयाँ की जा रही हैं। और हम समझते हैं प्री प्लान ऐसे नहीं है कि सिर्फ इमरान खान की हुकूमत, पीपल्स पार्टी सरकार, मुराद अली शाह, अभी 1 महीना से जायद अरसा हो गया है, जावेद भट्टी का कातिल सिर्फ एक जो रेंजर्स ने पेश किया था, उसके अलावा जो 3 कातिल मफरूर है अभी तक गिरफ्तार नहीं हुए। तो ये पुलिस की कारकर्दगी है, ये फोर्सेस की कारकर्दगी है कि जो निहत्ते लोग मारे जाते, जिनके गवाह पूरे इलाके के लोग हैं, उनको कभी भी जो है उनको इंसाफ वारसों को नहीं मिला। अगर इंसाफ नहीं मिलेगा तो जरूर ये लोग रोडों पे आएंगे, रस्तों पे आएंगे और अपने हक के लिए, शहीद के कातिलों की गिरफ्तारी के लिए जरूर आवाज़ उठाएंगे, एहतजाज। कराची असां सिंधियुनि जा ऐं हमेशह इहा सिंध जी वार से असां रहंदासीं। कॾहिं बि कंहिं दारी खे कराची ते काबिज़ थियण न ॾींदासीं। ऐं जेसि ताईं शहीद ओस्मान जा कातिल गिरफ़्तार नथा थियनि,
तेसि ताईं असां सुख जो साह न खणंदासीं ऐं इंशाअल्लाह इहा जिदोजहद ईद खां पोइ लाहे अमल ठाहे करे असां शुरू कंदासीं ऐं पाए तकमील ताईं पुॼाइण खां पहिरियां असां सुख जो साह न खणंदासीं। हू दहशतगर्द आहिनि, उन्हनि इहा ज़्यादती कई आहे ऐं पंहिंजे ॿारनि बच्चनि जे साम्हूं उस्मान खे गोलियूं हणी शहीद करे हिते ख़ौफ़ ऐं हिरास फैलायो अथऊं। शहीद उस्मान जो जेको मौत आहे उहो मौत को अचानक कोन्हे, ओचितो कोन्हे, पर इन माण्हू इन शइ जे कॾहिं जेके माण्हू आहिनि, जेके माफ़ियाऊं आहिनि, उहो हिकिड़ो माइंड सेट आहे जेको मुसलसल हिन मुल्क जे ठहण खां वठी असां माण्हुनि सां वेड़ कंदो अचे थो। उहो माइंड सेट इहो आहे त हीअ जेको कैपिटल सिटी आहे असांजो कराची जेको सिंध जो कैपिटल सिटी आहे, उनजी समूरी दुनिया में पंहिंजी हिकिड़ी बीह कढी करे वॾी अहमियत आहे। जेके हिते सामूंडी गुज़रगाहूं आहिनि, सामूंडी जेके लंघ आहिनि, उन ते सॼी दुनिया जे सुपर पावर जूं नज़रूं आहिनि। हर हिकु सुपर पावर इहो थो चाहे त इहे लंघ उन जे ज़ेर तसलत रहनि, ज़ेर नगीन रहनि, त जीअं हू दुनिया जे अंदरि पाण सुठे नमूने सां, सुहिणे नमूने सां आज़ादीअ सां वापारु करे सघनि। तंहिं करे कुझु शयुनि खे, कुझु माण्हुनि खे उन माइंड सेट अॻियां करे हिते हिन शहर में 30-35 सालनि खां मुसलसल दहशत फैलाईंदो अचे थो, त जीअं हितां जा जेके असुल माण्हू आहिनि, जेके असुल रहवासी आहिनि, हितां लॾे वञनि। उहा खूनारे जी मुसलसल थींदी अचे थी ऐं उन जे खूनारे जी उस्मान जी शहादत जेका हिकिड़ी कड़ी आहे ऐं उन धुरिन जी हिकिड़ी ॾाढो आहे, उन्हनि जी हिकिड़ी ज़्यादती आहे जेका निंदण जे लाइक़ु आहे। उन लाइ असां सभिनी सिंधियुनि खे गॾिजी करे इन जे ख़िलाफ़ु उथी खड़ो थियणो आहे। वारसनि जो ऐं क़ौम परस्त अॻवाननि जो चवणु हो त हीअ हिकु असां सां दहशतगर्दी आहे। हिते धारिया असांखे रोज़ असांजे बचनि में घड़ी असांजे मासूमनि खे जेको सो क़तलु था कनि। ओस्मान मला बचड़ेवाल माण्हू हुयो, मज़दूरी कंदो हो, हुनखे बेदर्दी सां क़तलु कयो वियो आहे। ऐं क़ौम परस्त अॻवाननि जो इहो चवणु हो त ईद खां पोइ असां हिकु कातुलनि जे फांसी ताईं हिकु एहतिजाजी तहरीक हलाईंदासीं। असीं सिंधी पुरअमन माण्हू आहियूं ऐं पुरअमन तरीक़े सां असां कातुलनि जी गिरफ़्तारी जी चीफ जस्टिस, प्राइम मिनिस्टर ऐं वस वारनि खे, इंसानी हक़नि जे तंज़ीमुनि खे अपील था करियूं त कातुलनि खे फौरी तौरु गिरफ़्तार करे उन्हनि खे फाही जे फंदे ते चाढ़ियो वञे। अनवर हुसैन, वॉइस ऑफ सिंध TV न्यूज़, लंडन, कराची।